नाज़िन टंडोलायार वेझो पीउ पारां धीउ खे काराइण जे इल्ज़ाम हेठि क़तल करे ॻुझ ॻोह में दफ़नाइण जो इंकशाफ थियो आहे। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे नसीर शाह। जी नसीर, वधीक अपडेट कजो। नाज़रीन, इहो ॿुधाईंदा ज़िले टंडोलाया जे थाणो मशाकोती थाणे जी हद रचल महकाणी में 6 ॾींहं अॻु में पंहिंजे पीउ मक़बूल महकाणी पंहिंजी नौजवान धीअ 16 साल हनीफ़ा महकाणी खे फायर करे क़तल करे छॾियो, जंहिंजो लाश बिना के पुलिस खे इतला ॾियण जे या इस्पताल जे पोस्टमार्टम लाश खे नामालूम कब्रिस्तान में दफ़नाए छॾियो। पुलिस खे मिलण खां पोइ पुलिस केस दाख़िल करे मक़बूल छोकिरी जे पीउ ते केस दाख़िल करे क़तल थियो ऐं जांच करे रही आहे। मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा पुलिस हणी रही आहे, पर जवाबदार जो ॻोठ छॾे फरार थी वियो हलियो आहे ऐं पुलिस मूजिबि त असां जवाबदार खे जल्द गिरफ़्तार करे वठंदासीं। जंहिं क़तल कयो ऐं गिरफ़्तार थियण खां पोइ जवाबदार खां पोइ वधीक क़तल जो कारण मालूम थी सघे थो। जी नसीर, तव्हांजी महिरबानी।